दादू नौजवान सहाफ़ी आसिफ सुमरो जी 26वीं सालगिरह मल्हाई वई। दादू रिपोर्ट आसिफ अली कुरैशी। दादू में नौजवान सहाफ़ी आसिफ सुमरो जी 26वीं सालगिरह मल्हाई वई। सियासी समाजी शख्सियतुनि सहाफ़ियुनि जी शिरकत। दादू में सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे ज़िलाई ऑफिस में नौजवान सहाफ़ी आसिफ सुमरो जी 26वीं सालगिरह जी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में सीनियर सहाफ़ी सदर सिंध जर्नलिस्ट काउंसिल दादू घोंस जतियाल लियाकत मलिक कामरान कोराई दीदार शेख हुबदार बब्बर एसएम लगारी सिकंदर भुट्टो अजीजुल्लाह खास के लिए बियन शिरकत कई। उन मौके ते तक़रीब के खिताब कंदे अॻवाननि चयो त हिन दौर में सहाफ़ती ज़िम्मेवारी निभाइण तमामु घणी ॾुखी आहे। अहिड़ी ॾुखे दौर में बि आसिफ सुमरो सहाफ़ती दुनिया में पाण मञायो आहे। उन्हनि वधीक चयो त नौजवाननि खे पज़ीराई ॾेई उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कजे जीअं हू वधीक समाजी ख़िदमतूं सरअंजाम ॾेई सघनि।